मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर। न्यू दिल्ली में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त भारत में हिकु नारी अगवा कंदड़ जवाबदार सां शादी करे सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। भारत जी रियासत तंगला जे ज़िले रजना सिरियाला जी रवासी शुमेला नाले नारी अगवा कंदड़ जवाबदार सां शादी करे दुनिया खे हैरत में मुब्तला करे छॾियो आहे। हिन जी कहाणी हुन वक़्तु शुरू थी जॾहिं शुमेला जी अगवा जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी। अगवा जी हिन क्लिप में जवाबदार हिन खे गीले कार तरफ़ खणी वेंदे ऐं पोइ हिन खे पोहीं सीट ते धिकींदे ॾिसी सघिजे थो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिन वारदात दौरान नारी जे वालिदिन खे रोकण जी कोशिश कई पर पीरसन ईअं करण में नाकाम वियो। जवाबदार नारी खे अगवा करे फरार थी वियो। अञा ताईं हिन मामले खे कुझु ॾींहं गुज़रिया त ॿी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी जंहिं में ॼाणियल नारी खे कुंवार जे रूप में ॾिठो वियो पर हैरत जी ॻाल्हि इहा हुई त घोट खेसि अगवा कंदड़ आहे। नारी वीडियो में इंकशाफ कयो त मूंखे अगवा कंदड़ खे मां 4 साल खां चाहींदी आहियां। मूंखे अगवा करण वक़्तु हिन मास्क पहिरियो जंहिं सबबु मूं हिन खे सुञातो न हो, इन करे मूं इन सां शादी कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।